के दोस्त सवाल कयो आहे त नुमाज़ जे दौरान जमाती नुमाज़ पढ़ंदासीं मुकम्मल सिफ़ में पोइ के माण्हू जो नुमाज़ जे दौरान ठूठियूं जे ॿाहिरि निकितल हूंदियूं हीअं माण्हू सजदा रखंदा आहिनि त ठूठियूं ॿाहिरि कढंदा आहिनि त ॿियनि खे तकलीफ़ थींदी आहे त साईं इहे ॿाहिरि कढण सां नुमाज़ हुनजी थींदी या न शरीयत तरीक़े सां इहा जाइज़ आहे या न त वज़ाहत कंदो हलां त नुमाज़ में ईअं सेलियूं ठूठियूं करणु मकरूह आहे पर इहो कोन्हे त नुमाज़ जे दौरान माण्हू नुमाज़ पढ़नि पिया ॿी कंहिंखे तकलीफ़ न थी जमात जेकॾहिं बीठी आहे त उन में ॿाहूं भले भलियो हेठि ज़मीन ते न रखो पर ॿाहूं छिटियूं न करियो जाप करे छॾियो जो उहो ॿियनि खे तकलीफ़ न थिए ॿिया जमाती नुमाज़ पढ़ंदा उहे बि सही तरीक़े सां पढ़नि ऐं उन्हनि खे तकलीफ़ न थिए ऐं इहो माण्हू गुनाह जो कमु करे थो जो नुमाज़ में एॾियूं ॿाहूं सहेलियूं थो करे डिघी थो करे पंहिंजो विकिरी थो करे जो ॿियनि खे तकलीफ़ थिए पंहिंजी आकड़ ॾेखारे इहो जाइज़ कोन्हे मकरूह आहे उन खां अलावा नुमाज़ जे दौरान ॿाहूं जेकियूं पट ते ज़मीन ते माण्हू रखंदा आहिनि हथ त रखणु सही आहे सुठो तरीक़ो आहे पर ॿाहूं जेको पट ते रखणु इहो मकरूह तहरीमी आहे हिकिड़ो ख़ाली मकरूह आहे ॿियो मकरूह तहरीमी घणा माण्हू उन शइ जो सोचींदा ई कोन ॿाहूं पट ते रखी पोइ नुमाज़ पढ़ंदा त माण्हू पंहिंजो हथ रखे हिन ते ज़मीन ते ऐं एतिरी जॻह था छॾे जो ॿकरी जो नंढो फर उन मां लॻी वञे फ़िक़ह जो मसइलो आहे त एतिरियूं ॿाहूं छिटियूं करे ज़मीन ते पंहिंजूं ठूठियूं न रखे ऐं घणा माण्हू वरी पंहिंजूं ॿाहूं मथे करे जे अक्सर करे हेतिरियूं ॿाहूं मथे करे पोइ नुमाज़ पढ़ंदा आहिनि त हाणे शरई तरीक़ो इहो आहे त रकात भले हली वञे पर पंहिंजूं ॿाहूं आस्ते आस्ते हेठि करे पोइ अची नुमाज़ में शरीक थिए छो ॿाहूं मथे कुंजणु नुमाज़ जे दौरान ई मकरूह आहे त नुमाज़ जे दौरान ॿाहूं पंहिंजूं हेठि हुजनि इन जो ख़्यालु करणु घुरिजे जेकॾहिं पंहिंजी बि जमाती मुक़्तदी आहे त भले ॿाहूं जे खुलियूं करे नुमाज़ पढ़े को बि हर्ज कोन्हे उनजे लाइ जाइज़ आहे पर जमात जे दौरान जेकॾहिं ईअं कंदो त इहे मकरूह आहे छो उनखे तकलीफ़ थींदी उन खां अलावा के दोस्त सवाल कयो आहे त साईं मस्जिद में अॼु अक्सर करे माण्हू चेम्पल जेको हूंदो आहे जुती वग़ैरह उहो पंहिंजे अॻियां रखी नुमाज़ पढ़ंदा उन्हनि जी बि ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां हाणोको दौर इहो आहे त काफ़ी मस्जिदुनि जिते चोरी जो सिस्टम आहे त उन्हनि जे करे मस्जिद में हिकिड़ा बॉक्स ठहियल हूंदा आहिनि उन्हनि बॉक्सनि अंदरि माण्हू पंहिंजो चेपल फिटो करे रखे त इहो सही तरीक़ो आहे हाणे जेकॾहिं हिकिड़ो अकल तौर सां तव्हां सोचींदा त जे चेपल तव्हां जेको ज़मीन ते पाए हलो था तव्हांखे न ई ख़बर त कहिड़ी ज़मीन ते हलूं था पाक आहे पलीता ईअं तव्हां हलो था उहो ई चेपल मिटी जो भरियल घणा माण्हू त चेपल ॿाहिरि छॾींदा कोन इन वेड़े मस्जिद में फिटो कंदा मिटी जेकी मुंहिंजी मस्जिद में लाइ थी उहो चेपल अॻियां रखंदा आहिनि पोइ भले हुन में बदबू हुजे स्मेल हुजे कीअं हुजे ख़राबु हुजे माण्हू सोचींदा कोन्हनि त अहिड़ो चेपल अॻियां रखी नुमाज़ पढ़णु मकरूह आहे छो त शरीर हुकुम आहे त गंदगी जे अॻियां नुमाज़ पढ़णु मकरूह आहे जेकॾहिं मिसाल तौरु अॻियां बिथोड़ी आहे गंदगी आहे त उनजे अॻियां नुमाज़ पढ़णु मकरूह आहे उन जो ख़ासि ख़्यालु करणु खपे त कोशिशि कयो चेपल अॻियां न रखो चेपल खे पोयां रखो मस्जिद खे अहिड़ो बॉक्स आहे उन में रखो ऐं मस्जिद में अचो त मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं न कयो मस्जिद में अल्लाह जे रसूल जी इबादत कयो जेकॾहिं को शरई मसइलो को दीनी मसइलो इमाम खां पुछणु चाहियो था त भले पुछो को बि हर्ज कोन्हे इहा ॻाल्हि करे सघिजे थी जमात खां कंहिं मसइले जे बारे में रहनुमाई करे सघिजे थी दीन जे मसइले में को माण्हू वॾी उमिरि वारो पुछे थो त उनजो इहो मतिलबु न आहे त हिनखे ख़बर कोन्हे छो पुछो दीन जो मसइलो नंढो हुजे वॾो हुजे हर को पुछी सघे थो अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए